وقال النبي صلى الله عليه وسلم سيأتي على الناس زمان يحبون الخمس وينسون الخمس، يحبون الحياة وينسون الموت، يحبون الدنيا وينسون الآخرة، يحبون المال وينسون الحساب، يحبون القصور وينسون القبور، يحبون المخلوق وينسون الخالق، أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. درود شریف بلند آواز سے پڑھو. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عزیز و دوست و پیارا بھائرو، اواں جے آڈو قرآن شریف جے بن جگہن تاں کچھ آیتوں پیغمبر کریم صلی اللہ علیہ وسلم جی ایک حدیث شریف تلاوت کئی آ. دعا کریو اللہ تعالیٰ مکھے صحیح صحیح بیان کرنے جی توفیق عطا فرمائے. زور سان آمین چو نا. اللہ تبارک و تعالی ہر مسلمان کے قرآن پاک جی متھاں عمل کرنے جی توفیق عطا فرمائے. بخاری شریف جی حدیثہ صحابی اکڑو بیان کرے تو اسان نبی سائیں صلی اللہ علیہ وسلم جی دربار میں ویٹھا سے تڑیں خبر پئی تکڑو جوان نبی سائیں جی دربار میں آیو. اچی کرے عرض کن لگو سائیں ماں یہودی آیاں، سائیں ماں غیر مسلم آیاں، پر تہاں میں امید رکھی کرے ٹرے ہکڑا مطالبہ کھڑی آیوں آں. ماں کے امید آت اوہاں جی دربار میں موجا ٹرئی مطالبہ پورا تھی ویلا. نبی سائیں صلی اللہ علیہ وسلم فرمائن تھا یہ ماں محمد کریم جی ایڑی دربار آہے جو اللہ سائیں نا امیدن جو بھی امیداں پوریوں کرے شریندو آ. بدھا کیڑا مطالبہ کھڑی آئیں آ چیسے پہریوں یہ مطالبہ آ تمام سجی زندگی پیادل سفر کیو آ. ہانے سائیں ماں پیادل سفر نتھو کرے سگاں تاں مطالبو کھڑی آئیں آ تا ماں کے کا سواری دیو انتے چڑھی کرے سفر کیاں. پیغمبر کریم صلی اللہ علیہ وسلم صحابہ کرام کے فرمایو آہے تا یہودی آہے تا غیر مسلم پر ماں محمد میں امید رکھی آئیو آ. اج ماں محمد جو مہمان آہے کو جوان ہن کے سواری دے. ایک صحابی اتھی بیٹھو سائیں ماں وٹے اٹھ آہے ماں اللہ جے نالے تے اوہاں جے مہمان کے دیندو آیاں. فرمایو ونج اٹھ کاہے آیو. فرمائے پہروں مطالبہ تو جو پورو تھیو بیو مطالبہ کر. چیسے بیو یہ مطالبہ آت مجھا لٹا بے پرانا ہن ماں کے لٹا بے نواں دیو. شابہ گلائیں دارو لٹا پرانا ہن نواں لٹا دیو. وری نبی سے اعلان فرمایو آہے کو جوان
हिन मुंहिंजे महिमान खे नवां लटा ॾिन। हिकु साहबी उथी बीठो, साईं मां नओं जोड़ो कपिड़नि जो ठहिरायो अथमि, अञा पातो बि कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे महिमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो। टियों मुतालबो कर, चई साईं बुख लगी आ, मानी खारायो। शाबाश, ॻाल्हायो, बुख लगी आ, मानी खारायो। वरी नबी साईं साहबा किराम ऐलान फरमायो, आहे को जवान हिन मुंहिंजे महिमान खे मानी खाराए। को बि साहबी न उथियो, छो त गुरबत ही मिसकीनी ही, गुरबत मिसकीनी मिहणो न अथव, मयार न अथव। छो त साईं फरमायो बदल इस्लाम ग़रीबा, इस्लाम शुरू भी ग़रीबन में थियो आ, रहंदो भी ग़रीबन में। फतूबा लिल ग़ुरबा, नबी साईं फरमाता क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक भी ग़रीबन खे आ। ऐं नबी साईं फरमाता ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू क़यामत ॾींहुं दुनियादार खां 500 साल पहिरियों जन्नत में पहुचंदो। कोई न उथियो। इते सलमान फासी उथी बीठो, सलमान फासी उथी बीठो, चवण लॻो साईं मां तव्हांखे अहिड़े घर जो ॾसु ॾियां जो हे महिमान हलंदो न, बुखियो न मोटंदो, मानी खाई मोटंदो। साईं जन फरमान था सलमान इहो कंहिंजो घर आहे? चई साईं अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार जो घर आहे। साईं जन फरमान था सलमान इहो त मुंहिंजे न्याणी फातिमत ज़हरा जो घर आहे, इहो त मुंहिंजो ई घर आहे। हा साईं अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। फरमायो जल्दी वठी वञेसि, अलाए कहिड़े वक़्त जी बुख लॻल अथसि। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वठी अली साईं जे दरवाज़े ते आयुमि, अली साईं घर में मौजूद न हा। मां दरवाज़ो खड़कायो, अम्मा फातिमत ज़हरा फरमाए थी मन रक़ल बाब, ओ दरवाज़े खे खड़कण वारा केरु? सलमान चए थो मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम आहियां। कीअं आयो आहियां? हे नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कई, ॿ मुतालबा उते पूरा थी वियसि। टियों मानी जो मुतालबो कई, पर गुरब जे करे कंहिं बि हा न कई। मां सलमान नबी साईं जो ग़ुलाम उथी बीठुमि त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। नबी साईं फरमायो जल्दी वठी वञेसि, अव्हां जे दरवाज़े ते महिमान वठी आयो आहियां, हिन खे मानी खारायो। अम्मा फातिमत ज़हरा सोचे थी घर में कुझु बि कोन्हे को, पर अबे जो महिमान बुखियो मोटी वञे। ओ सलमान हिकिड़ो मिंट दॿी अंदरि वई, वञी हज़रत अली साईं जी चादर खणी आई। सलमान ये चादर खणी वञ बाज़ार में, यहूदी थी हिकिड़ो दुकानदार थी यहूदी, उन वटि वञी गिरवी रख, चवेसि असांखे अटो बि ॾे, गिह बि ॾे, सामान बि ॾे। हज़रत सलमान चए थो मां महिमान खे वरितो, चादर खणी सिधो बाज़ार में आयुमि। उन दुकानदार यहूदी खे चयुमि ॻाल्हि ॿुधे, नबी साईं जो महिमान आहे बि यहूदी। टे मुतालबा कंहिं ॿ उते पूरा थी वियसि। टियों मानी जो मुतालबो कंहिं, पर गुरब जे करे कंहिं बि हा न कई। पोइ मुंहिंजो नालो सलमान आहे, मां नबी साईं जो ग़ुलाम आहियां। मां अर्ज़ु कयो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो। उते वियासीं, उते बि इंतज़ाम कोन हो। अली साईं जी चादर खणी आयो आहियां, गिरवी रख। उहो यहूदी दुकानदार यहूदी चवणु लॻो हिकिड़ो मिंट त बि अंदरि वियो। असां चयोसीं त वियो आहे, सामान खणी वियो आहे। वियो त वॾो हिकिड़ो किताब खणी आयो, खोले करे चवणु लॻो हे किताब ॾिसो था, हिन जो नालो तौरेत आहे, असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे। पर हिन जे हिन सिफ़े ते इहा सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मुहम्मद करीम वटि हिकिड़ो महिमान ईंदो, हूंदो बि यहूदी। टे मुतालबा कंदो, ॿ मुतालबा पूरा थी वेंदसि, टियों मानी जो मुतालबो कंदो। पूरो न थींदो त सलमान नाले ग़ुलाम उथी बीहंदो, चवंदो त अली जे दरवाज़े तां बुखियो न मोटंदो।
ओॾे वेंदा उते बि इंतज़ाम न हूंदो पोइ अली साईं जी चादर अची बाज़ार में गिरवी रखी वेंदी हे त सॼी ॻाल्हि अॻे ई लिखी पई आहे हाणे मां बि यहूदी आहियां महिमान बि यहूदी आहे असां ॿिन्ही खे नबी साईं जी दरबार में वठी हल ॿई अची करे कलमो पढ़ी मुस्लमान थींदा आहिनि तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन ए भलाई बि तव्हां असां साईं जे करे थी न त अॻे उम्मतनि जी ख़बर अथव हिकु गुनाह पूरो बि न कनि अधु गुनाह कनि रब कालजी पए आहे न बा क़ुरान पाक में यहूदी जिन खे अल्लाह हुकुम कयो फिस सब ते छंछर जॾहिं मछी न मारी जो हुननि मारी न मछी गॾु थी वापसी जो दग बंदि कयोसीं आचर ते अची मारियऊं क़ुरान पाक तो बयान करे रात जो सुम्हिया त इंसान हा सुबुह जो थी क़ुरान चए थो फ़क़ुलना लहुम कूनू क़िरदतन ख़ासीन सुबुह सां उथिया त भोला ऐं बांदर थी विया हिकिड़े गुनाह पूरो बि न रब काल जे सूरत मटिजी वञे हे त नबी साईं जूं दुआयूं थी वक़्त भला थी आहे जो रहमत वारो मिलियो चओ इंसाननि जे लाइ रहमत आहे चओ त जानवरनि जे लाइ बि रहमत आहे चओ हथ खड़ो करे चओ इंसाननि लाइ रहमत आहे जानवरनि लाइ हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे रिवायत आहे हुनजी मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो रस्ते में हलंदे हलंदे नज़र कईसीं त हिकिड़े खूह में ऐट वहे पियो हूंदा न बाक़ी खूहनि में ऐट लोटियूं उठ वहे पियो नबी साईं जी नज़र पई फरमायो क़तादा उञ बि लॻी आहे हल तनी ते पाणी खूह ते पियो वणनि जी शाम थी नज़र अचे ते शाम में बि हली वियो असां आयासीं उन खूह जे वेझो मां ॾिठो त उहो उठ जेको आहे फिरे पियो ऐट में वहे पियो जॾहिं फिरदे फिरदे नबी साईं जे साम्हूं उठ आयो मां ॾिठो त उठ खां दाह निकिरी वई ईअं ॾाढियूं करे रोए पियो जी नंढड़ो बचो अम्मा जे आॾो ॾाढियूं करे रोईंदो आहे रोईंदे रोईंदे वरी कंध हेठि करे वरी हलणु शुरू कयईं वरी ॿियो चकर आयो वरी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र करे वरी रोए पियो दाहूं करे पियो मुंहिंजो सुहिणो रबी साईं वञी करे रहमत जा हथ उन्ही जे अखियुनि ते रखी फरमान त उठ कहिड़ी तकलीफ़ थी मां मुहम्मद खे ॾिसी करे रोईंदो पियो आहियां बयान कर त तकलीफ़ छा दूर थी वेंदई उठ खे अल्लाह ज़बानी साईं सां ॻाल्हाए थो चए थो साईं ॻाल्हि ॿुधो था हे मुंहिंजो मालिक जेको पाणी वराए थो बीठो इहो मुंहिंजो मालिक 4 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे सुम्हणी जी निमाज़ न पढ़ंदो आहे मूंखे भउ थींदो आहे मतां इन जे करे अल्लाह जो अज़ाब न अचे त मां बि इन अज़ाब में गिरफ़्तार थी वञा जानवरनि खे बि ख़बर आहे त हिकु निमाज़ जे करे अज़ाब ईंदो आहे ऐं तव्हां असां खां केतिरियूं निमाज़ां हलियूं वयूं पोइ कीअं न अज़ाब ईंदा अहिड़ा तव्हां असांजा कम थी पिया अलाह रहम फरमाई हे मींहं वारी ॻाल्हि अज़ाब वारी मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त कोइटा जे इलाइक़े में हिकिड़ो उठ फसल में घिरियो वखरी हुयनि का पोइ उहे जो पिया त उठ जा गोॾा बंदि करे उठ ते पेट्रोल हारे करे बाहि ॾिनोसि उठ अहिड़ियूं दाह कयूं आसमान ॾे नज़रां करे त उहा राति ई न थी त बारिश शुरू थी वई जानवरनि ते ज़ुल्म हज़ारे अहिड़ा गुनाह जा कम वरी बि अल्लाह नबी साईं जे करे महिरबानी कई थी ऐं ख़ासि करे उलमा किराम फ़ैसिलो कयो आहे काफ़ी जान ते उलमा किराम नेटनि ते ॾिनो आहे हे जेको अज़ाब आयो आहे न हिन टच मोबाइल जे करे आयो आहे माण्हू रात जो सॼी राति अहिड़ियूं गंदियूं शयूं ॾिसनि था अलाह साईं खे कावड़ आई अथव इहे बंदि करे छॾियो अलाह जो अज़ाब वरी बि अची सघेव थो
पर माण्हू मुड़नि ई कोन हिकु अज़ाब मो निकितासीं वरी मशरनि जो अज़ाब हे अमलनि जे करे पर वरी बीमार न कयां नबी साईं जा उम्मती आहियूं अचूं अल्लाह जे दरवाज़े ते रोऊं सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे साईं खे उठ दां ॾिनी आहे हिकिड़ी निमाज़ थो छॾे साईं जन उन मालिक खे घुरायो फरमा त उठ दां ॾिनी आहे सुम्हण जी निमाज़ न पढ़ंदो आहियां अॼु खां बाद पढ़ंदो कर पाबंदी कंदो कर चईं मां पाबंदी कंदुमि नबी साईं उठ ॾे वञी फरमा त उठ हाणे तूं तसली कर मां मोहम्मद ज़ामिन आहियां हाणे इहा सुम्हण जी निमाज़ बि न छॾींदो कतादा साईं थो बयानु करे जॾहिं उठ सां नबी साईं ईअं ॻाल्हायो त उठ वरी टक ॾेई खिलंदे खिलंदे वरी हलणु शुरू कयईं पाण फरमा था इहे जानवर बि मां मोहम्मद खे दाह ॾींदा आहिनि वरी कतादे साईं जी रिवायत आहे थोरो अॻे हलियासीं त वॻु उठण जो अचे पियो आहे न बा वॻ असांजे त चीज़ल शाह जो वॻु चीज़ल शाह जो वॻु मशहूरु आहे उठनि जो वॻु अचे पियो मालिक अॻियां अॻियां अचे पियो जॾहिं उन मालिक जत जी नबी साईं ते नज़र पई डुकी अची चवणु लॻो साईं मां तोखे दां थो ॾियां पाण फरमा त जत कंहिंजी थो दां ॾे चईंसि हे जेको उठ आहे न सभ खां ॾाढो आहे ॿियनि उठण सां विढ़ंदो आहे उन्हनि खे दाफ़ो आणंदो आहे चक पाईंदो आहे मां विड़ी विड़ी थकिजी पियो आहियां पर मुर्दो कोन्हे को मां विड़ी विड़ी थकिजी पियो आहियां पर मुर्दो कोन्हे को हीननि ते कमज़ोरनि ते ज़ुल्म कंदो आहे विढ़ंदो आहे साईं तव्हां हिन उठ खे सम्झायो त इन्हनि हीननि ते ज़ुल्म न करे कमज़ोरनि सां विढ़े न चक न मारे न नबी साईं उठ खे सॾु कयो उठ डुकंदो अची गिची अची नबी साईं जे क़दमनि ते रखे पाण फरमा त उठ तुंहिंजो मालिक दां थो ॾे त ॿियनि उठनि सां विढ़ंदो मां उहे तोखां हीना न कमज़ोर रखनि छो थो तूं हीननि ते ज़ुल्म करे नाजाइज़ी करे अॼु खां बाद न विढ़ंदो कर उहो टुकंद खे हा हा करे थो साईं मां न विढ़ंदुमि पाण फरमा त जत ॻाल्हि ॿुध उठ मां मोहम्मद सां वाइदो कयो आहे अॼु खां बाद कंहिं बि उठ सां को न विढ़ंदो हीननि ते ज़ुल्म करणु इहा बि ॾुखी ॻाल्हि अथव अलाह जी ढर हूंदी अथव वरी पकड़ थींदी आहे न पोइ कोई छॾाए न सघंदो अथव खोड़ दुनिया वारनि खे पकड़ा थियूं ज़ालमनि खे डर आहे उहा डर में अलाह पंहिंजी हिकमत थो ॼाणे सा बि कतादा थो बयानु करे थोरो अॻे हलियासीं ॾिसोसीं त ॿार बीठा खेॾनि था उन मां हिकिड़े ॿार जी नबी साईं ते नज़र पई डुकंदो आयो अची नबी साईं खे भाकुर पाए रोअण शुरू कयईं पाण साईं जिन शफ़क़त जो रहमत जो हथ मथे ते रखी फरमा त नंढा कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ो ॾुख थी रोए थो चई साईं मां यतीम आहियां अबो बि नाहे अम्मा बि कोन्हे का मां यतीम आहियां चवां थो हर को मूंसां विढ़ंदो बीठो आहे मां ते हर कंहिंजी सदा साईं मां चवां थो मुंहिंजो को यार हुजे मां यतीम जो को जेको आहे त यतीम जो यार हुजे मुंहिंजो को वारिस थी वञे पाक करीम फरमा था घबराना अॼु खां बाद तुंहिंजो अबो मां मोहम्मद रसूलुल्लाह आहियां उहो ॿार वरी पोइना मोटियो त खिलंदो वञे पियो ॿिया ॿार पुछनि पिया वञे पियो रोईंदो हाणे छो थो खिले चए छो न खिलां मुंहिंजो अबो मोहम्मद रसूलुल्लाह आहे हज़रत कतादा चए थो अञा थोरो अॻे हलियासीं झंग अची वियो झंग में जो पहुतासीं ॾिठोसीं त बकरा गाजूं कंदो अचे थो गजगोड़ कंदो थो अचे मां अर्ज़ु कयो साईं इहो बगड़ो इंसाननि सां विढ़ंदो आहे तव्हां रस्ते को हिन पासे थी वञो ओट थी वञो मां हेॾे ओट थी वञा इहो गाजूं कंदो अचे थो इहो सिधो रस्ते खां निकितो हलियो वञे विढ़ी न पए असां सां फरमान था कतादा इहो बगड़ विढ़ण कोन अचे थो इहो मां मोहम्मद जो दीदार करणु अचे थो तॾहिं ख़बर पई आयो नबी साईं जे पाक चेहरे ॾे नज़र कंदो कंदो वरी हथ मुंहुं हेठि करे पुछ लुटकाईंदो वरी वापसि हलियो वियो चओ त मुंहिंजे सुहिणे साईं खे झंग जा जानवर बि सुञाणनि था तॾहिं क़ुर चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन
ए मेहरबानी थी साईं जे करे न त बा तूं अलाह को ॾाढो नाहीं सभ खां ॾाढो केरु आहे बा ज़ोर सां ॻाल्हा ॾिठो न मींहं अॻे बि केतिरा मींहं वठा वॾा ॿुधाइनि था पर असांजे बि कुझु सांभर में आहे त 76 में 1976 में 24 ॾींहं मींहुं वठो पर ईअं लगातार रहो ईअं ढर ढर सां अचे पियो 95 में 14 ॾींहं हे मींहुं 2 महीननि खां वधीक कजो इहो रब साईं तव्हांखे ॾेखारे थो मुंहिंजी ताक़त सभ खां वॾी अथव बंगलनि वारा बि परेशान आहे तलाए किरी न पवंदो बंगलो ओ आरसीसी छतनि वारा परेशान थी विया अल्लाह खां कोई ॾाढो कोन्हे वको तॾहिं अल्लाह साईं क़ुर पाक में सभु इंसाननि सां ॻाल्हायो आहे उते बयान कंदे फरमाई या अय्युहन्नासु अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद ऐ इंसानो तव्हां सभई मां रब जा मोहताज आहियो अलाह कंहिंजो बि मोहताज नहीं अवा तव्हां सां कमज़ोर हूँ हीणा हूँ खोले कर इंसान ज़ईफ़ा कुरान जा लफ़्ज़ अल्लाह इंसान के पैदा किया त हीणो करे पैदा किया कमज़ोर करे पैदा कियो अथई अल्लाह फरमातो मां रब बेपरवाह आहियां मुंहिंजी अहिड़ी बेपरवाही अथव जो तव्हांजो अकुल बि कमु न कंदो तव्हांजो दिमाग़ बि कमु न कंदो मुंहिंजी अहिड़ी बेपरवाही अथव जो ईअं शा युज़हिबकुम वयाति बिख़ल्क़िन जदीद मां रब चाहियां तव्हां ते कावड़जी पवां रात जो रात में तव्हां सभिनी खे ख़त्म कयां वयात बिख़ल्क़िन जदीद सुबुह थे वरी बि मखलूक आणियां वमा ज़ालिका अलल्लाहि बिअज़ीज़ मां रब खे इहा ॻाल्हि ॾुखी कोन्हे का रात जो हिकिड़ा इंसान वञनि ख़त्म थी सुबुह जो ॿियनि खे आणियां मुंहिंजे आॾो का देरी कोन्हे का रात हिकिड़ी में ख़त्म करे सघे थो पोइ तव्हां असांखे कहिड़ी ताक़त आहे अचूं अल्लाह जे दरवाज़े ते सॼूं पंहिंजे मालिक अल्लाह खे कहिड़नि गुनाहनि ते पिशेमान थियूं तौबा कयूं दरवाज़ा खुलियल अथव बंदि कोन्हनि तौबा जा अचो अल्लाह जे दरवाज़े ते मां हिकु हदीस पढ़ी कुझु हुन में बि नसीहत जूं ॻाल्हियूं आहिनि इवाज़ ऐं नसीहत जो मतिलबु आहे ॿुधी अमल कयूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अॼु अल्लाह जे बाणे मग़फ़ूर ऐं मरहूम हाजी मोहम्मद याक़ूब अल्लाह जी क़ब्र ते किरोड़ा रहमत फरमाए ज़ोर सां तव्हां आमीन चओ उनजी ख़ैरात फ़ी सबिल्लाह ईसा साहब जे लाइ वरी क़ुर पाक जो वाज़ बि अल्लाह जी क़ब्र ते रहमत जा फ़ैसिला फरमाए पर जेके बि मुस्लमान दुआ घुरदो तव्हांजी खुटंदी कोन अल्लाह उन्हनि जे बि क़ब्रनि ते रहमत फरमाए उनजे क़ब्रनि खे कुशादो करे जन्नत जे बाग़नि बाग़ फरमाए ऐं हिसाब जी आसानी फरमाए इहे लफ़्ज़ चवंदा कयो वहासिबहुम हिसाबन यसीरा रबन सां हिसाब जी आसानी कर दुआ घुरदे दुआ अल्लाह क़बूल कंदो आहे कॾहिं बि दुआ वापसि न कंदो आहे त मां कुझु नसीहत जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदे मोहतरम साईं मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब वेठो आहे मां इहा हदीस जो कुझु तशरीह करे पंहिंजे वाज़ खे बंदि कंदुमि नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सयाती अलन्नास ज़मानुन मुंहिंजे उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो जो युहिब्बूनल ख़म्स व यनसौनल ख़म्स पंजनि शयुनि सां मोहबत ऐं प्यारु कंदा ऐं 5 शयूं विसारे छॾींदा घणियूं बाबा पंजनि शयुनि सां मोहबत ऐं प्यारु कंदा ऐं 5 शयूं विसारे छॾींदा इन हदीस में नबी साईं उहे सभु शयूं ॿुधायूं पहिरें नंबर ते फरमायो युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयातीअ सां ज़िंदगीअ सां मोहबत ऐं प्यारु कंदा पर मौत खे विसारे छॾींदा अॼु मौत यादि ई न आहे हर को चवंदो वरितो आहे ॿिया मरनि था असां थोरा ई मरंदासीं अबा सभिनी खे मरणो अथव छो त रब साईं क़ुर पाक में फ़ैसिलो कयो
दुनिया फैसला करे घट थी सकदा न पर अल्लाह जो फैसलो घट वध न थींदो आहे काते बयान कंदे फरमाई कुल्लु मन अलैहा फानी वयबका वजह रब्बिका दुल जलाली वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जेको दुनिया में आयो आहे सभिनी खे फना थियणो आहे। हे माग कंहिंजो बि कोन्हे को ज़मीननि जा मालिक हलिया विया हथे ख़ाली हलिया विया बंगला छॾियूं हलिया विया हयाती सां मोहबत प्यार कंदा मौत विसारे छॾींदा। ॿिए नंबर ते युहिब्बून दुनिया वयनसौनल आख़िरा दुनिया सां त मोहबत प्यार कंदा पर आख़िरत विसारे छॾींदा। आख़िरत यादि ई न आहे। क़ुरान पाक जा 10 सिपारा पोयां तव्हां पढ़ो माना कयो न सॼी क़यामत लिखी पई आहे पर कोई आ माना ही न समझे। दुनिया जी होशियारी आहे दीन में होशियारी न आहे। हक़ीक़त आहे न बा दुनिया में को कंहिंखो पैसो नथो खसे सघे ऐं दीन लाइ चई मां त न ॼाण आहियां। अब ॼाण रखो न दीन जी जेका अॻिते कमु अचई आख़िरत यादि ई न आहे। 3 नंबर ते फरमाता युहिब्बूनल माल वयनसौनल हिसाब माल सां त मोहबत प्यार कंदा पर हिसाब खे विसारे छॾींदा। त अलाह वटि हिसाब ॾियणो आहे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो अथव। मतां कोई ईअं चवे ठहियो मां खाई वियुमि केरु पुछा कंदो हज़म थी वई रब वटि हर शइ ॾियणी पवंदव। हिते हाज़मो थींदव उते न थींदव हिसाब विसारे छॾींदा। 4 नंबर ते फरमायो युहिब्बूनल क़ुसूर वयनसौनल क़ुबूर बंगलनि ऐं मलातनि सां त मोहबत प्यार कंदा पर क़बरनि खे विसारे छॾींदा। आहे न बा क़ब्रिस्तान खां लंघियो वेंदो दुड़की बि नथी अचे। सुमराणी शरीफ़ में पढ़ंदासीं क़ब्रिस्तान ॾे वियासीं हिकिड़ी पटी लिखियल मिली जंहिं ते फारसी में लिखियल हो त आया गाफ़िल बगोरिस्ता गुज़र कुन आया गाफ़िल बगोरिस्ता गुज़र कुन मकामे मंज़िल खुदरा नज़र कुन। ओ बेख़बर इंसान क़ब्रिस्तान खां लंघियो थो वञे हेॾे बि नज़र कर त हिकु ॾींहुं मूंखे बि हिते ज़रूरु अचिणो आहे। एॾे ख़्याल ई न आहे। अॼु ज़री मिटी जी नथा सही सघूं सुभाणे मण मिटी जा पवंदव अज़ीज़ ई विझी ईंदा ॿिया बि न अञा ज़ोर ॾींदा मज़बूत कंदा निकिरी न सघे। वरी कंहिं अल्लाह वारे सती माड़ में रहण वारे खे हक़ल करे लफ़्ज़ चाता अला या साकिनल क़सरिल मुअल्ला अला या साकिनल बैतिल मुअल्ला सतदफनु अन क़रीबिन फितराबी। ओ सती माड़ में रहण वारा वो वक्त याद कर मरी वेंदे इन माड़ी में दफन न कंदई वरी भी तोखे मिट्टी में ही दफन कंदा। पर माण्हू सोचे कोन घणा त ॿोड़ा ॿुधनि कोन हदीस जा लफ़्ज़ कंहिं अल्लाह वारे बैत में ठाहियो आहे लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लहू मलकुन युनादी कुल्ल यौमिन लिदूलिल मौत वबनूलिल खराबी। हिकु अल्लाह जो मलाका जेको सॼो ॾींहं जो बीठो सॾ कंदो आहे ईअं चवंदो आहे त लिदूलिल मौत तूं त मौत खे वेझो वेठो आहे वबनूलिल खराबी अॻिते वैरानी थी उन जे लाइ को बंदोबस्तु कयूं आ। पर ॿोड़ो ॿुधे ई न। मंगलनि मालातनि सां त मोहबत प्यार कंदा पर क़बरां विसारे छॾींदा। 5 नंबर ते साईं जन फरमाता युहिब्बूनल मखलूक मखलूक सां औलाद सां दोस्तनि सां त मोहबत प्यार कंदा वयनसौनल ख़ालिक
अल्लाह ख़ालिक खे विसारे छॾींदा अल्लाह यादि ई न आहे अवा अल्लाह खे यादि न कंदे अल्लाह तोखे बि यादि न कंदो तूं यादि कंदे तोखे बि यादि कंदो अल्लाह खे यादि कयो यादि करण जो इहो ई आहे अल्लाह जो ज़िक्र कयो कलमो पढ़ो अल्लाह जो क़ुरान पढ़ो अल्लाह जी निमाज़ पढ़ो इहो अल्लाह जो ज़िक्र अथव इहो कंदव न अल्लाह तव्हांखे बि यादि कंदो सुकून में गुज़ारींदो पर जे तव्हां हिन खां मुंहुं मोड़ींदव रब साईं जो क़ुरान तो चयो फमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा कुरान चए तो जे मुझे ज़िक्र खां कुरान खां मुझे कलमे खां मुझे निमाज़ खां मुंहुं मोड़ियो रब साईं तो फरमाए कुरान पाक जा लफ़्ज़ आहिनि रब साईं फरमाए तो मां इन खे दुनिया में हिकिड़ी सज़ा ॾींदुमि उहा इहा सज़ा त हुन जे रोज़ी खे मां अल्लाह तंग करे छॾींदुसि रोज़ी तंग खां मुराद इहा न अथव त बुखियो रहंदो खाईंदो बि ढव ते पर हुनखे सुकून न ईंदो सुकून हलियो वेंदो ऐं क़यामत जे ॾींहुं वनहशुरुहु यौमल क़ियामति आमा क़यामत वारे ॾींहुं उथंदो त अंधो ऐं नाबीनो थी करे उथंदो हेॾे कंधो हणंदो नज़र न पवंदी हेॾे कंधो हणंदो नज़र न पवंदी चवंदो रब मां त दुनिया में ॾिसंदो हुअमि अॼु मूंखे अंधो करे छो ठारई रब ॻाल्हाईंदुसि क़ाल कज़ालिक अततक आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा कुरान ॿुधाइण वारा तोखे कुरान ॿुधायो फनसीता तो विसारे छॾियो अॼु मां रब तोखे विसारे छॾियो आहे रब विसारिव कुझु न बचियो ॿेली हयाती में ज़िंदगी में अमल कयो सुठा कम कयो नेकी जा कम कयो इहे ई तव्हां असां सां गॾु हलंदा बाक़ी का शइ न हलंदव मां रब खां दुआ घुरंदुमि अल्लाह उन बांडे ते रहम ऐं करम फरमाए हाजी महमूद याक़ूब ते अल्लाह जी क़बर खे जन्नत जे बाग़न बाग़ फरमाए हिसाब जी आसानी फरमाए पर सभिनी जे लाइ दुआ घुरो अल्लाह तूं सभिनी जे हाल ते रहम फरमा पंहिंजी बाज फरमा अल्लाह साईं मूंखां जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह मुंहिंजा बि क़बूल फरमाए हाणे हज़रत साईं मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब बयानु कंदो मुख़्तसर अंदाज़ में अल्लाह साईं सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए मेहरान साउथ पनवाकिल